अस्सलाम वालेकुम दोस्तों, जॉब्स इन पाकिस्तान यूट्यूब चैनल ते तव्हांखे भलीकार चऊं था। सूबे सिंध जे डोमिसाइल रखंदड़ फीमेल यानी कि औरतुनि जी कोटा जे लाइ हिकिड़ी सुठी ख़बर आहे। रेस्क्यू 11-22 सर्विसिस जे अंदरि जेको आहे सो नौकरियूं अनाउंस कयूं वियूं आहिनि। टोटल जेके सीटूं आहिनि उहे 180 सीटूं आहिनि। त उनजो जेको क्राइटेरिया आहे या उन जे लाइ जेके पोस्ट अनाउंस कयूं वियूं आहिनि उहे आउं तव्हांखे तफ़सीली तौर ते ॿुधायां पियो। एमरजेंसी मेडिकल टेक्नीशियन जंहिंजो PPS आहे 4 ऐं पोस्टूं आहिनि 80। उन जे लाइ जेका प्लेस ऑफ पोस्टिंग आहे, कराची जे लाइ 50 सीटूं, हैदराबाद जे लाइ 15 ऐं सखर जे लाइ 15। इन जे लाइ एलिजिबिलिटी क्राइटेरिया आहे कि पैरामेडिकल जे अंदरि डिप्लोमा हुजणु खपे, नर्सिंग LHV या हेल्थ टेक्नोलॉजी, सर्जिकल एनेस्थेसिया ICU ऐं गॾोगॾु 2 सालनि जो तजुर्बो दरकार हुजे कंहिं बि हॉस्पिटल या कंहिं बि एम्बुलेंस सर्विसिस जे हवाले सां। जेको डोमिसाइल आहे उहो सूबे सिंध जो हुजणु खपे। सूबे सिंध जे कहिड़े बि शहर जो हुजणु खपे, कराची खां कश्मीर ताईं कहिड़े बि शहर जो डोमिसाइल हुअणु खपे। उन जी बुनियाद ते थी सघे थो। इन खां अलावा जेको आहे सो फायर रेस्क्यूअर आहे या फायर फाइटर आहे, उन जूं 50 सीटूं आहिनि। प्लेस ऑफ पोस्टिंग जेका आहे उहा कराची आहे। इन जे लाइ जेका तालीमी मयार आहे इंटरमीडिएट आहे। पहिरीं इंजीनियरिंग जे लाइ हुअणु खपे ऐं डिप्लोमा हुअणु खपे DAE जी। ऐं इन खां अलावा उमिरि जी जेका हद आहे 20 खां 32 साल आहे। इन जे लाइ बि सूबे सिंध जो डोमिसाइल हुजणु ज़रूरी आहे। 3 नंबर जेको आहे उन जे लाइ 50 सीटूं आहिनि ड्राइवर यानी कि बाइक राइडर। त उन जी जेका प्लेस ऑफ पोस्टिंग आहे उहा सिंध जे कहिड़े बि शहर में थी सघे थी। उन जे लाइ मिडिल तालीमी मयार जेको आहे मिडिल हुअणु खपे ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे सो LTV कार मोटर जो लाइसेंस हुजणु खपे। एक्सपीरियंस हुजणु तमामु घणो ज़रूरी आहे ऐं सूबो जेको आहे सो सिंध जो डोमिसाइल हुअणु खपे। त हीअ तमामु तफ़सील आहिनि तव्हांजे साम्हूं। ऐं इन खां अलावा जेके इंस्ट्रक्शन्स आहिनि कैंडिडेट्स जे लाइ, उहे इन में A खां वठी E ताईं शुमार थियल आहिनि। हिन में उमिरि जी का बि जेको आहे सो रिआयत न हूंदी। ठीकु आहे। इन लाइ बाक़ी जेके फिज़िकल स्क्रीनिंग्स आहिनि उन में औरतुनि जे लाइ जेको आहे सो रनिंग 1 मेल आहे 10 मिंटनि जे अंदरि। ऐं जेको क़द आहे उहा मिनिमम जेको फीमेल जे लाइ आहे उहो के ड्रेस 5 फुट हुअणु खपे। त हिन वीडियो जे थ्रू ही जेको पूरो इश्तिहार आहे, पूरी जेका एडवर्टाइज़ आहे, आउं तव्हां सां शेयर कयां पियो। हिन खे वधि खां वधि शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। पंहिंजनि दोस्तनि अहबाबनि सां शेयर कयो जीअं सभिनी दोस्तनि खे मालूमात मिली सघे ऐं तमामु घणो फ़ाइदो हासिलु करे सघनि। मिलंदासीं हिकु ॿी मालूमाती वीडियो सां गॾु। एसिताईं ॾींदा इजाज़त। जिथे हुजो सुखिया हुजो।